अहमदपुर में लॉकडाउन सबब मुतासिर थियल पोरियतन पारां सरकारी राशन में नजरअंदाज करण खिलाफ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। यूसी पीर बादल जे मुख़्तलिफ़ ॻोठनि वॾा पेहार, पुराणी अहमदपुर, ॻोठ लाखा ऐं ॿियनि ॻोठनि जे रहवासियनि मुश्ताक मरी, हुसैन बख्श मरी, अतर मरी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में दरगाह पीर शेर लिंक रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौके ते एहतिजाज कंदड़नि दाहींदे इल्ज़ाम हयो त यूसी पीर बादल जे चेयरमैन कुर्बान अली चांडियो, वाइस चेयरमैन माशूक अली पेहार ऐं डिस्ट्रिक्ट मेंबर इलाही बख्श सियाल पाण में मिली भगत करे यूसीअ जे ग़रीब हक़दार ॻोठाणनि खां शनाख्ती कार्डनि जूं कापियूं वठी मिलियल राशन मनपसंद माण्हुनि खे ॾिनो आहे। ॻोठाणनि चयो त यूसी इंतज़ामिया हिन ॾुखे वक़्त में बेरोज़गारनि जी मदद करण बजाए लॉकडाउन सबब बेरोज़गार बणियल पोरियतन लाइ आयल राशन बेविक्रो करे छॾियो आहे। रहवासियनि सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त इंक्वायरी कराए राशन हक़दारनि में विरायो वञे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk